मुंहिंजो नालो अर्पिता विजय आडवाणी आहे। मां 5वीं दर्जे में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो हॉली क्रॉस गवर्नमेंट स्कूल आहे। अॼु मां तव्हांखे काखाई ॿुधाईंदसि जंहिंजो नालो सची कमाई आहे। हरिद्वार में हिकु ग़रीब मुंशी रहंदो हुयो। हो गंगा जी घाट ते वई सॼो ॾींहुं कमु कंदो हुयो ऐं राति जो पंहिंजे जॉब ते वञी सुम्हंदो हुयो। हू महिनत करे मीठा ते कुझु पैसा कमाईंदो हुयो। अहिड़ी तरह दुखी हुयो। हू हमेशह कमु